जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं पखे शहर में, जिते अनोखो एहतजाज करे यूसी चेयरमैन ख़िलाफ़ हितों जे शहरीन एहतजाज किया आहे, जिते उन्होंने पंहिंजे शहर जो मुकमिल गश्त करे उन यूसी चेयरमैन ख़िलाफ़ झोली फंड किया आहे। जेको झोली फंड करण जो उन्हनि जो मक़सदु इहो आहे त हीउ जेको झोली फंड मां जेके रुपया थींदा असां यूसी चेयरमैन रजीब खिची के ॾींदासीं, जो हो ग़रीब मिसकिननि जा हक़ त खाई थो वञे, पर असां झोली फंड करे ॾियूं जो हो जेको उन जो रुपया वठी के सौदो ॾे के ग़रीब खे ॾे। हिते पखे शहर के मुकमिल 10 ॾींहं थी चुका आहिनि लॉकडाउन के। हितों जा जेके शहरी आहिनि उहे घरनि ताईं महदूद आहिनि, उनखे खाइण पीअण जे राशन में ऐं ॿिनि सहूलियतुनि में ॾुखाई थो थिए। इन हवाले सां मौजूदु हितों जे शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो इन बाबति छा चवणु आहे। कंबर जे डीसी साहब फंड जारी किया आहे जेको यूसी चेयरमैन के मिलो आहे, पर हिनमहिल ताईं असांखे का शइ बि न मिली आहे। अॼु 10 ॾींहं असांजा नंढा बच्चा बुखुनि ते डान, असां मज़दूर हारी माण्हू ॿाहिरि निकिरूं था त पुलिस निकर नथी ॾे, चए थी घरनि ते हुजो। इन जे करे असां असाफिन खे घुराए घरनि ते उनो खे हिदायत कयो आहे। या यूसी चेयरमैन ग़रीब आहे त असांखे झोली फंड करे 5 रुपया उनखे पुॼायूं, असांखां वधीक यतीम ग़रीब आहे। 10 ॾींहं खनि गुज़री आहिनि, असां घरनि में मौजूदु आहियूं। असां ग़रीब मूं रोज़गार कंदा आहियूं, मिड़ई पोरियत कंदा आहियूं, दिहाड़ियुनि ते वञूं था, कमाए था जो 400 500 300 असां उहे कमायूं था, उहे खाईंदा आहियूं। उन्हनि मां असां वटि एतिरी बजट न आहे। हुकूमत खे असां अपील था कयूं त असांजे लाइ कुझु सोचियो, असांखे बि का शइ ॾियो त असां बि खाऊं। असांखे 10 ॾींहं गुज़री आहिनि, असां वटि का शइ न आहे। ही 9-10 ॾियारा थी विया आहिनि, असां घर में बंदि आहियूं, मज़दूर माण्हू आहियूं, पोरियो करे खाईंदा आहियूं। जंहिंजे लाइ जेके बि रुपया आया से त ॾींहं ॿिनि में ख़तमु थी विया। हाणे असां बुख ते वेठा आहियूं, ही नंढा बच्चा वठी इन लाइ बीठा आहियूं त असांजी का मदद कई वञे। 9-10 ॾींहं थी विया आहिनि, असां घर में मौजूदु आहियूं। असां ॿाहिरि निकिरूं था त पुलिस असांखे विढ़े थी, चए थी भॼी वञी घर वियो, चए करोना अर्स बीमारी आहे भाउ। पेपर असांखां हितां लिखाए वठी विया आहिनि, जेको 20 रुपया वारा बटालू 50 रुपया थी विया आहिनि। गिहु महांगो थी वियो आहे, अटो महांगो थी वियो आहे, राशन असांखे मिलियो न आहे। जी नाज़रीन, तव्हां इन्हनि जी ॻाल्हि ॿुधी, इन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असांजो ही अनोखो एहतजाज करणु, ही झोली फंड करण जो मक़सदु इहो आहे त असांजो यूसी चेयरमैन बिल्कुलु ग़रीब आहे, बिल्कुलु मिसकीन आहे। उनखे असां ई डोनेशन करे ॾियूं, पंहिंजे ॻोठ मां चंदो करे ॾियूं, जीअं कंहिं ग़रीब मिसकीन खे हो को 2 रुपया ॾेई उनजो जेको आहे सो चुल्हो हलाए सघे। हिन टाइम जो लॉकडाउन खे 10 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हुन हिन टाइम ताईं को बि तदारुक न वरितो आहे। न ई MNA MPA चूंडियल नुमाइंदा हिननि वटि लड़ी आया आहिनि जो हिननि जी वार कई वञे, हिननि खे राशन ॾिनो वञे। कैमरामैन खान मोहम्मद चने सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।